बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान क्रिकेट टीम के زاھد محمود भट्टी जहिड़ो लेग स्पिनर ऐं عامر ٿھيم जहिड़ो ڀلوڙ रांदीगर ॾियण वारो ही PCB दादू जो ग्राउंड जेको 2007 में दादू म्यूनसपल ग्राउंड अंदर ठाहियो वियो, जंहिंजी सूरतहाल अव्हां आॾो रखी आहे। दादू जा ॿ वॾा नाला पीर معظم ऐं परोवेज चانڈيو, जिन दादू जी क्रिकेट के ھميشھ पंहिंजो क़ुल्हो ॾेई रांदीगरन खे सहुलतूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जी माली सहायता पिणु कई आहे ऐं पंहिंजे माली वसीलनि खे पिणु क्रिकेट जी तरक़ी ते ऐं दादू जी रांदीगरन खे प्रोमोट करण ते ख़र्च कयो आहे। पूरे मुल्क में PCB मुख़्तलिफ़ शहरनि में 100 खां मथे ग्राउंड ठाहिया ऐं हर ग्राउंड ते 4 ग्राउंड में मुक़ररु कया, जिन खे बाक़ाइदा पघार पिणु ॾिनी वेंदी हुई। मगर गुज़िरियल 2 सालनि खां PCB सभिनी ग्राउंडनि जी सार संभाल छॾे ॾिनी आहे ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिंसां हिन ग्राउंड जी हालत छा थी आहे मूं अव्हांखे हिन वीडियो जे ज़रिए ॾेखारी आहे। क़ानूनी तौर ते ग्राउंड जी हिन वक़्तु सार संभाल दादू म्यूनसपल खे करणी आहे, मगर हिते मिशनरी तबाह हाली जो शिकार आहिनि। फर्नीचर अंदर तोड़े ॿाहिरि ख़तम थींदे ॾिसणु अचे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे दादू जे PCB ग्राउंड खे तवजो ॾिनो वञे ऐं रखियल मुलाज़िमनि जूं पघारूं दादू म्यूनसपल खां ॾियारियूं वञनि त जीअं ग्राउंड जी मेंटेनेंस बरक़रार रही सघे। दादू जी इंतिज़ामिया ऐं सियासी नुमाइंदनि खे पिणु हिन मामले जो नोटिस वठणु घुरिजे, जीअं ही ग्राउंड वधीक तबाह थियण खां बची पवे ऐं दादू में क्रिकेट जी उभरंदड़ रांदीगरन में मायूसी पैदा न थिए। अव्हांजो पंहिंजो प्रोफेसर محمد ڪلھو।